जी नाज़रीन, अॼु सॼे सिंध में सकाफ़ती प्रोग्राम वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। उन हवाले सां अॼु बांदी में बि मज़हबी भाईचारो असांजी सकाफ़त सिंधू दरिया असांजी मैसियत जे उनवान हेठि अॼु बांदी में बि सुपर जमाली खां रैली जेका शहर जे मुख़्तलिफ़ बाज़ारुनि खां थींदे हिन वक़्तु बांदी प्रेस क्लब ते पहुती आहे। अचो त वधीक हिननि सां ॻाल्हायूं, हिननि जो छा चवणु आहे। अॼु असीं पंहिंजा घोड़ा संवारे पटका ॿधी अजरक कुलनि ते रखी पंहिंजे मारूड़नि सां सिंधी भाइरनि सां अॼु ही पंहिंजो ईद जो ॾियारो करे मल्हाइण आया आहियूं। हीअ असांजो टोपी अजरक वारो ॾियारो असांजे लाइ ईद जीअं आहे। ही ॾिसो न, सिंधी ॿोली असांजी पुराणी ॿोली आहे, 5000 साल पुराणा। जिते बि तव्हां वेंदो असांजा सिंधी सकाफ़त तव्हांखे मिलंदा, चाहे सिंध में हुजनि चाहे हिंद में हुजनि, जिते बि तव्हांखे वेंदो त सिंधी सकाफ़त तव्हांखे मिलंदो। मज़हबी भाईचारो असांजी सकाफ़त, सिंधू दरिया असांजी मैशत। सिंध टीवी न्यूज़ जे हिन स्लोगन जे हेठि असीं अॼु सकाफ़ती ॾियारो मल्हाए रहिया आहियूं। मज़हबी भाईचारो असांजी सकाफ़त, सिंधू दरिया असांजी मैशत सरे हेठि असां मल्हाए रहिया आहियूं। मज़हबी भाईचारो, सिंध सकाफ़त, दरिया असांजी मैशत, इन उनवान ते सिंध धरती जेको स्लोगन ॾिनो आहे सिंध टीवी वारनि, असां उन्हनि जा शुक्रगुज़ार आहियूं ऐं असां हर साल जीअं इन साल बि उन्हनि सां गॾु एकता ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं। जी नाज़रीन, हिननि जूं ॻाल्हियूं मां ॿुधियूं। वधीक हिननि जो चवणु आहे त हर साल असां जेको आहे सो टोपियूं अजरक पटका पहिरे जेको आहे सो सकाफ़ती ॾियारो भरपूर नमूने सां मल्हाईंदासीं। कैमरामैन मुनवर जमाली सां गॾु इम्तियाज़ अली जमाली, सिंध टीवी न्यूज़ बांदी।